सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 7 मज़मून रियाज़ी यूनिट 8 सबक 14 साबितीअ जी मश्क 8.4 वेरिफिकेशन ऑफ इक्वेशंस एक्सरसाइज 8.4 ॾोहिटनि ऐं ॾोहिटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार। मां आहियां नाना आबिद। ॿारनि हिन सबक में असां पहिरें फार्मूला खे वधीक तफ़सील सां ॾिसंदासीं, उन जूं कुझु वेरिएशन्स यानी उन जा कुझु क़िस्म यानी उन मां निकितल ॿिया फार्मूला ॾिसंदासीं। पोइ उन्हनि सभिनी फार्मूलनि खे असां मश्क में इस्तेमालु करे ऐं सिखंदासीं त असांजो सवालनि जो हल कीअं आसानीअ सां थिए थो हिननि फार्मूलनि खे इस्तेमालु करे। असां सबक जी शुरूआत हिन आइडेंटिटी जे मुख़्तलिफ़ वेरिएशन्स खे ॾिसण सां कंदासीं। पहिरीं वेरिएशन असां जेका ॾिसंदासीं उन में असां इहो ॾिसंदासीं त हीउ जेको टर्म बी आहे प्लस वारो उनखे असां माइनस बी जेकॾहिं करे छॾियूं त छा थींदो, यानी जेकॾहिं एक्स प्लस ए इंटू ब्रैकेट ऐं एक्स माइनस बी इंटू ब्रैकेट मल्टीप्लाई थियनि त छा थींदो। असां ॾिसी सघूं था त हिन में सिर्फ़ु ही टर्म जेको आहे उहो मटिजे थो। सो जेकॾहिं असां हिन इक्वेशन में जिते बि बी हुजे या हिन आइडेंटिटी में जिते बि प्लस बी हुजे उते असां माइनस करे छॾियूं त असां आराम सां हिन जो हल या हिन जी ज़रब उपत हासिलु करे सघूं था। सो एक्स स्क्वायर हिन में बी कोन्हे, हुनजे करे उहो जीअं जो तीअं रहंदो। हिते असां जेको ॿियो टर्म आहे ए प्लस बी, त उन में बी जे साम्हूं प्लस जे जाइ ते माइनस थींदो यानी ए माइनस बी थींदो। ऐं हिते बि बी आहे, हुनजे करे बी जो साइन चेंज थींदो वञे साम्हूं वारो, हीअ साइन माइनस थींदो। यानी असांखे मिलंदो एक्स स्क्वायर प्लस इंटू ब्रैकेट ए माइनस बी एक्स ऐं हिन प्लस जे जाइ ते माइनस ए बी। हीअ हिनजी हिकिड़ी वेरिएशन थी वई। हाणे ॿी वेरिएशन में असां हिन खे त प्लस ई रहण ॾींदासीं, पर हिन खे असां माइनस कंदासीं, यानी एक्स माइनस ए कंदासीं ऐं एक्स प्लस बी जीअं जो तीअं रहंदो। हिन में छा थींदो, जंहिं जंहिं जाइ ते ए आहे उहे माइनस थींदा, हीअ माइनस थी वेंदो ऐं हीअ हिन में जो साइन माइनस थी वेंदो। यानी असां वटि अची वेंदो एक्स स्क्वायर प्लस बी माइनस ए, छो त ए जी साइन माइनस थी वई न, त पहिरीं बी लिखंदासीं, हुन खां पोइ ए लिखंदासीं। एक्स माइनस ए बी थींदो छो त हिते ए जी साइन माइनस आहे। हिन खे ॿिए तरीक़े सां ईअं बि लिखी सघूं था, जेकॾहिं ए पहिरीं लिखिणो हुजे ऐं बी लिखिणो हुजे त असां हिन साइन खे माइनस करे छॾींदासीं, त असां वटि माइनस ए हिते थींदो माइनस ऐं ब्रैकेट में ए माइनस बी थींदो। यानी असां वटि थींदो एक्स स्क्वायर माइनस इंटू ब्रैकेट ए माइनस बी ब्रैकेट ओवर एक्स माइनस ए बी। हिन जा ॿ ही वेरिएशन्स थी सघनि था हिन जा। हाणे टी वेरिएशन असां जेका ॾिसंदासीं उन में असां हिन खे माइनस कंदासीं ऐं हिन खे माइनस कंदासीं, यानी ॿई साइंस जेके आहिनि उहे माइनस हूंदा। त जंहिं जंहिं जाइ ते उहे पाण में जोड़ थींदा उहे ॿई माइनस थी वेंदा, ऐं जिते पाण में ज़रब था थियनि उनजे करे माइनस ऐं माइनस ते प्लस थी वेंदो। यानी हीअं असांजो थी वेंदो, हिते माइनस ए आहे, हिते माइनस बी आहे, ॿ शयूं चेंज थी वञनि, त असांजो थींदो एक्स स्क्वायर माइनस ए प्लस बी ब्रैकेट में एक्स ऐं प्लस ए बी, हिते प्लस ई रहंदो। सो अहिड़ी तरह असां हिन आइडेंटिटी जा टे वेरिएशन्स ॾिठा। अचो त हिन वेरिएशन्स खे असां नंबर ॾेई छॾियूं, पहिरियों ॿियों ऐं टियों वेरिएशन। अचो त हाणे असां टियों नंबर वेरिएशन खे साबित करे ॾिसूं। सो अहिड़ी तरह असां वटि राइट हैंड साइड इज़ इक्वल टू एक्स स्क्वायर माइनस ब्रैकेट में ए प्लस बी एक्स ऐं प्लस ए बी, ऐं लेफ्ट हैंड साइड बराबरि आहे ब्रैकेट में एक्स माइनस ए ऐं ॿी ब्रैकेट में एक्स माइनस बी। हाणे असांखे ही ॿ टर्म्स पाण में मल्टीप्लाई करणा आहिनि, जेके ॿई असां वटि बाइनोमियल्स आहिनि, उन्हनि खे असां फॉइल मेथड सां मल्टीप्लाई करे सघूं था। मल्टीप्लाई करण सां असांखे मिलंदो, फर्स्ट टर्म्स मिलंदा एक्स इंटू एक्स एक्स स्क्वायर, उन खां पोइ आउटर टर्म्स असांखे ॾींदा, साइन थींदी माइनस, आउटर में एक्स ऐं माइनस बी आहिनि, साइन थींदी माइनस बी एक्स। उन खां पोइ इनर टर्म्स ए ऐं एक्स आहिनि, साइन थींदी माइनस ऐं ए एक्स असांजो ईंदो मल्टीप्लिकेशन जो जवाबु यानी प्रोडक्ट। ऐं उन खां पोइ लास्ट टर्म्स में माइनस ए ऐं माइनस बी आहिनि। असां वटि हिकु जहिड़ियूं साइंस आहिनि, लाइक साइंस हमेशह असांखे प्लस ॾींदियूं आहिनि, उनजे करे असां वटि थींदो ए बी प्लस सां। असां जेकॾहिं ॾिसूं त हिन में ही ऐं ही ॿ टर्म्स जेके आहिनि उहे लाइक टर्म्स आहिनि, उन्हनि खे असां गॾाए सघूं था। जॾहिं असां उन्हनि खे गॾाईंदासीं त असां वटि थींदो एक्स स्क्वायर माइनस ब्रैकेट में थींदो बी ऐं हिते थींदो प्लस
ए, छो त असां माइनस अॻु में ई ॿाहिरि लिखी चुका आहियूं, उनजे करे ही माइनस जेको आहे उन माइनस सां गॾिजी ऐं असांखे प्लस ॾींदो एक्स ऐं प्लस ए बी। हाणे असांखे ख़बर आहे त बी प्लस ए ऐं ए प्लस बी बराबरि हूंदा आहिनि, छो त एसोसिएटिव प्रॉपर्टी हूंदी आहे, उनजे करे असां हिनखे लिखी सघूं था बराबरि आहे एक्स स्क्वायर माइनस ए प्लस बी एक्स ऐं प्लस ए बी जे जेको ई असांजो आहे राइट हैंड साइड जे बराबरि। जेकॾहिं असां ॾिसूं त ही एक्सप्रेशन ऐं ही एक्सप्रेशन ॿई बराबरि आहिनि। सो असां छा लिखंदासीं, 10 लेफ्ट हैंड साइड is equal to right hand side, hence verified। अचो त हाणे कुझु मश्क जा सवाल हल कयूं। असां एक्सरसाइज़ 8.4 जो क्वेश्चन 2 जो 1 सॉल्व कंदासीं, जंहिंमें असांखे वेरीफाई करिणो आहे त ब्रैकेट में x प्लस 3 ऐं ॿी ब्रैकेट में x प्लस 4 इन जो प्रोडक्ट बराबरि थींदो एक्स स्क्वायर प्लस 7x प्लस 12 जे। इनखे साबित करण लाइ असां इस्तेमालु कंदासीं हीअ आइडेंटिटी x प्लस ए इंटू एक्स प्लस बी इज इक्वल टू एक्स स्क्वायर प्लस इंटू ब्रैकेट ए प्लस बी एक्स प्लस ए बी। हिन में असां ॾिसंदासीं त ए जी जाइ ते असांजो 3 आहे ऐं बी जी जाइ ते असांजो 4 आहे। सो हिन आइडेंटिटी में जॾहिं असां ए जी जाइ ते 3 लिखंदासीं ऐं बी जी जाइ ते 4 लिखंदासीं ऐं हिते बि ए जी जाइ ते 3 ऐं बी जी जाइ ते 4, त असां हिनखे सॉल्व करे सघूं था। सो असां लिखियो राइट हैंड साइड असांजी हीअ आहे ऐं लेफ्ट हैंड साइड असांजी हीअ आहे। हाणे असांखे साबित करिणो आहे हिन इक्वेशन खे या हिन फार्मूला खे इस्तेमालु करे। उन लाइ असां छा कंदासीं, लिखंदासीं इक्वल टू एक्स स्क्वायर, उन खां पोइ ब्रैकेट में ए जेको असां वटि 3 आहे प्लस बी जेको असां वटि 4 आहे, एक्स ऐं प्लस ए मल्टीप्लाई बाय बी यानी 3 मल्टीप्लाई बाय 4। हाणे असां सॉल्व कंदासीं हिनखे ऐं हिनखे थींदो एक्स स्क्वायर प्लस 3 4 7 7x प्लस 3 इंटू 4 12 बराबरि थियो असांजो 12 जे, ऐं इहो बराबरि आहे असांजो राइट हैंड साइड जे। सो अहिड़ी तरह असां लिखूं था 10 लेफ्ट हैंड साइड इज इक्वल टू राइट हैंड साइड ऐं हैंड्स वेरीफाइड। ॿियो सवाल असां जेको हल कंदासीं उहो एक्सरसाइज़ 8.4 जो क्वेश्चन 2.6 आहे। x माइनस 7 मल्टीप्लाइड बाय x प्लस 8 इज इक्वल टू एक्स स्क्वायर प्लस एक्स माइनस 56। हाणे असां जेकॾहिं ॾिसूं त असां कहिड़ी वेरिएशन ॾिसी सघूं था इन आइडेंटिटी जी। असां ॾिसी सघूं था त इहा वेरिएशन नंबर 2 आहे, एक्स माइनस ए ऐं एक्स प्लस बी वारी, जेका असांखे चवे थी त एक्स माइनस ए एक्स प्लस बी मल्टीप्लाई थी ॾींदा एक्स स्क्वायर माइनस ए माइनस बी ऐं एक्स ऐं माइनस ए बी। यानी हिन में असां ॾिसी सघूं था त इहे ॿई हिकु जहिड़ा आहिनि। ए जी जाइ ते असां वटि 7 ईंदो ऐं बी जी जाइ ते 8 ईंदो। जेकॾहिं असां हिन में लिखूं त असां हिन प्रोडक्ट खे हासिल करे सघूं था। अहिड़ी तरह सां राइट हैंड साइड ऐं लेफ्ट हैंड साइड लिखी छॾियूं हिते। हाणे हिन लेफ्ट हैंड साइड खे सॉल्व कंदासीं हिन फार्मूले खे इस्तेमालु करे एक्स स्क्वायर माइनस ए माइनस बी, ए 7 है, बी असांजो 8 है, 7 माइनस 8 ब्रैकेट ओवर ऐं उन खां पोइ असांजो थींदो एक्स ऐं माइनस 7 मल्टीप्लाई बाय 8, ए 7 आहे ऐं बी 8 आहे। अॻियां सॉल्व कयूं त थींदो एक्स स्क्वायर माइनस ऐं ब्रैकेट में 7 माइनस 8 ईंदो माइनस 1 ऐं एक्स माइनस 7 मल्टीप्लाई बाय 8 56, वो एक्स विसरी वियुसि, सो एक्स मूं लिखी छॾी बराबरि थींदो असांजो एक्स स्क्वायर माइनस ऐं माइनस प्लस थी वेंदा 1 एक्स ऐं माइनस 56। हाणे 1 कोफिशिएंट त न लिखिबो आहे, सोचो त हिनखे ठाहे छॾियूं, हिनखे मूं ठाहे छॾियो।
हाणे असां ॾिसूं त ही जेको असां वटि सॉल्यूशन आयो आहे, प्रोडक्ट आयो आहे, उहो बराबरि आहे असांजो राइट हैंड साइड जे बिल्कुलु साॻियो ई आहे। उनजे करे असां लिखी सघूं था त इट इज़ इक्वल टू राइट हैंड साइड यानी RHS। हाणे अॻियां ॿ जुमिला लिखिबा आहिनि, कहिड़ा? 10 LHS इज़ इक्वल टू RHS। उन खां पोइ लिखिबो आहे हैंड्स वेरीफाइड। ॿारो इन ते असां पंहिंजे अॼोके सबक़ जी पुॼाणी था कयूं। नानाबिद खे इजाज़त ॾियो, वरी ॿिए सबक़ में मिलंदासीं। ख़ुदा हाफ़िज़।